वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। खैरात जे सुहाने प्रोग्राम में अल्लाह के घर मस्जिद में अल्लाह ताला सुठे प्रोग्राम में शरीक थियण जी तौफ़ीक़ अता फरमाया। अल्लाह बाजारे खां दुआ है अल्लाह ताला तव्हां असां मिलनी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पंहिंजे रज़ा जे ख़ातिर पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करण फरमाए। जिन दोस्तनि ही प्रोग्राम रखियो आहे उन मरहूम अदीअ जे लाइ ईसाले सवाब जे लाइ अल्लाह से खां दुआ है अल्लाह ताला उन नंढड़ी जा दर्जात बुलंद फरमाए। अल्लाह ताला खेस जन्नतुल फिरदौस में जगह ॾियण फरमाए। रिवायत जे अंदर ईंदो आहे साईं जन शहीदन की जी तारीफ़ कई वो किन साहबा पुछो सही शहीद इहो ई आहे जेको मैदान जंग में शहीद थे पाण फरमायूं त ईअं आहे पर पोइ पाण कुझु इज़ाफ़ी शयूं ॾसियूं त अल्लाह ताला माण्हूअ खे शहीद जो रुतबो ॾिए थो अजुर ॾिए थो। उहे खोड़ ॻाल्हियूं हदीस में बयान थियल आहिनि। साईं जन फरमायो त जे आख़िरी टाइम में हिकिड़ी सुन्नत ज़िंदा कई रसूलुल्लाह जी पाण फरमायो अल्लाह ताला उन खे 100 शहीद जो अजुर थो ॾे। हिकिड़ी सुन्नत पोइ तंहिंमें बुज़ुर्ग चवंदा आहिनि त शायदि दौर उहो अॼोको आहे। अॼोके दौर में जेकॾहिं महज़ रसूलुल्लाह जी सुन्नत सम्झी कंहिं कलमे पढ़ंदड़ पंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी रखी त इन जे आमाल नामे में 100 शहीद जो सवाब लिखियो वेंदो। शहीद छा आहे? किताबनि जे अंदरि ईंदो आहे त कुझु अमल अल्लाह ताला इमामुल अंबिया जे उम्मत खे नसीब कया आहिनि। उहे जंहिंखे नसीब थी पिया उहो बग़ैर हिसाब किताब जे जन्नत ॾे हलियो वेंदो। कहिड़ा? ईअं रिवायत में ईंदो आहे त जंहिं माण्हूअ जो हज मक़बूल थियो इहो माण्हू गुनाहनि खां पाक आहे। ईअं गुनाहनि खां पाक आहे ॼण त हे अम्मा जे पेट खां नओं ॼाओ आहे। जे उन ॿार ते को गुनाह जो दाग न हूंदो आहे जंहिं शख़्स जो ज़िंदगीअ में हज क़बूल पियो उहो ईअं पाक थी थो वञे। ॿियो किताबनि जे अंदरि ईंदो आहे त जंहिंखे अल्लाह ताला शहादत जो मौत नसीब फरमायो इहो बि गुनाहनि खां ईअं पाक हूंदो आहे ॼण अम्मा जे पेट खां थी आयो। माना को दाग धुबो गुनाह जो न हूंदो। शहादत जे लाइ ॿुधायमि त खोड़ ॻाल्हियूं साईं जन जे ज़बान मुबारक खां आहिनि। उन्हनि में इमामुल अंबिया साईं जन औरतुनि जे लाइ बि शहादत जो दर्जो ॿुधायो। ईअं रिवायत में ईंदो आहे त जंहिं औरत खे हमल थियो इन ॿार जे करे हुन जी फौतगी थिए थी इहा औरत बि शहीदनि जो दर्जो माणी थी। औरत ॿार ॼमण खां पोइ 40 ॾींहंनि ताईं जेकॾहिं औरत जी वफ़ात थिए थी हदीस में अचे थो इन खे बि शहीद शुहदा वारो उहो अजुर मिले थो। बहरहाल अल्लाह ताला पंहिंजो फज़ल थो फरमाए उम्मत मुहम्मदीअ सां इहे आसानियूं आहिनि। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन अदड़ीअ खे बि जन्नतुल फिरदौस में जगह ॾियणु फरमाए। अल्लाह ताला उन जे वारसनि खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब्र ई हिकिड़ो वॾो हथियार आहे। सब्र ई इंसान जे लाइ हिकिड़ी वॾी टेक आहे। सब्र सवाब में इज़ाफ़े करण वारी शइ आहे। तंहिंजे करे इहो माण्हू ज़हन ठाहे त जेको ॼायो आहे कॾहिं न कॾहिं मरंदो। रोऊं रड़ूं पिटियूं कुटियूं पर उहा शइ वापसि न ईंदी। तंहिंजे करे हुकूमत तव्हां सब्र कयो त अञा तव्हांजो अजुर वधीक थींदो। तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त जॾहिं बि का ॾुख जहिड़ी ॻाल्हि हुजे पहुचे त चओ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। इहा असां अल्लाह जा हूं ऐं वरी अल्लाह ॾे मोटंदासीं। इहा शइ बि अल्लाह जी अल्लाह ॾे मोटी वई। माना पाण उन जे कढ चवंदा आहिनि मोल जे कढ मरबो न आहे। इहो ज़िंदगीअ जो उसूल आहे।
तंहिंजे करे इहे शयूं इंसान सोचे त जेको आयो आहे इहो कॾहिं वेंदो कॾहिं उनखे अल्लाह ताला मख़फ़ी रखियो आहे। फरमाए त वमा तदरी नफ्सुम बिअई अर्दुन तमूत, कंहिं नफ्स जे ॼाण में इहा शइ नाहे त ज़मीन जे कहिड़े हिसे ते मरंदो। इहा अल्लाह ताला पंहिंजे इल्म में रखी आहे। मरंदो ज़रूर, पोइ केरु रड़ियूं करे तॾहिं बि मरंदो, केरु धाड़ घोड़ा करे मरंदो, पिटे कुटे मरंदो, वापसि न ईंदो। तॾहिं त सियाणा चवंदा आहिनि त जेकॾहिं वापसीअ जी उमेद हुजे त पोइ भला सभु ॻोठ वारा गॾिजी रोऊं त वापसि थी पवे, पर वापसि ईंदो कोन। तंहिंजे करे जेतिरो थी सघे ज़ियान ते, वफ़ात ते सब्र जो दामन न छॾिजे। अल्लाह खां मां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे सब्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला हिन ख़ैर खे बि पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करण फरमाए। मूंखां बाद में असांजे सिंध धरती जा बहितरीन वाइज़ इस्लाम हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी, अल्लाह ताला संदन उमिर इज़्ज़त में बरकत फरमाए। नौजवानीअ में बहितरीन ख़तीबन इंशाअल्लाह अवां उनजे मवाइज़ हसन खां मुस्तफ़ीज़ थींदा। मां त उहो ई तव्हांजो पुराणो ॼण त पंहिंजो आहियां, हर मोड़ ते तव्हां सां गॾु। अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला मुंहिंजी इन ताल्लुक़ खे बि ता हयात दीन इस्लाम जे करे क़बूल फरमाए। शुरूआत कयां थो मां अल्लाह जे नाले सां। हिकिड़ो दफ़ो अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। शुरुआत में अल्लाह बाजारे जे ॾाढो निमाणो अर्ज़ थो कयां, थोड़ो तवज्जो। मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो, मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो, तुंहिंजी महबत में मोती थियण थो घुरां। विरद अल्लाह अल्लाह जे आसरे, विरद अल्लाह अल्लाह जे आसरे, तुंहिंजी रहमत जे वेझो अचण थो घुरां। मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो, तुंहिंजी महबत में मोती थियण थो घुरां। विरद अल्लाह अल्लाह जे आसरे, तुंहिंजी रहमत जे वेझो अचण थो घुरां। ज़िद त इब्लीस खे भी कयो हो ज़लील, हुकुम तुंहिंजे अज्ञान ही हलंदो दलील। ज़िद त इब्लीस खे भी कयो हो ज़लील, हुकुम तुंहिंजे अज्ञान ही हलंदो दलील। मां त आदम जे औलाद जो आं तुख़्म, मां त आदम जे औलाद जो आं तुख़्म। इनके सारीअ सां आज़ी मञण थो घुरां, इनके सारीअ सां आज़ी मञण थो घुरां। विरद अल्लाह अल्लाह जे आसरे, तुंहिंजी रहमत जे वेझो अचण थो घुरां। मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो, तुंहिंजी महबत में मोती थियण थो घुरां। मुँह ते तारी रहे कैफियत ही सदा, याद तुंहिंजी न हिकु पल थे मुँह खां जुदा।
मुँह ते तारी रहे कैफियत ही सदा याद तुझी न हिकु पल थे मुँह खां जुदा पंहिंजी खिलवत ऐं जलवत जे हर ख्याल में पंहिंजी खिलवत ऐं जलवत जे हर ख्याल में ज़िक्र जारी ज़ुबान ते रखण थो घुरां विर्द अल्लाह अल्लाह जे आसरे तुझे रहमत जे वेझो अचण थो घुरां मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो तुझी महबत में मोती थियण थो घुरां तो लखे लाल लागर संवारे छजा जिन विलायत वठण लाइ खीमा अजा तो लखे लाल लागर संवारे छजा जिन विलायत वठण लाइ खीमा अजा तो अग्यां मां तक खां बि कमज़ोर आं तो अग्यां मां तक खां बि कमज़ोर आं थोरड़ी बस हवा ते लुडण थो घुरां विर्द अल्लाह अल्लाह जे आसरे तुझी रहमत जे वेझो अचण थो घुरां क़ुर्ब रब तुझो सैफुल्ला सांढे रखे चाहो हाले जवीशल फना जो चखे क़ुर्ब रब तुझो सैफुल्ला सांढे रखे चाहो हाले जवीशल फना जो चखे क़ल्ब में तो सिवा ॿियो न वेही सघे क़ल्ब में तो सिवा ॿियो न वेही सघे तोखे दिल में अकेलो रखण थो घुरां तोखे दिल में अकेलो रखण थो घुरां विर्द अल्लाह अल्लाह जे आसरे तुझे रहमत जे वेझो अचण थो घुरां मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो मुंहिंजा मालिक मां बेकार बेवसे बंदो तुझी महबत में मोती थियण थो घुरां।